नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं 2010 जी महाबोड में तबाह थी वियल 12 तालके जे मुख्य रोडनि जी अञा ताईं मरम्मत न थी सघी आहे, जंहिं करे रहवासी परेशान आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली चांडियो। 2010 जी महाबोड में तबाह थियल 12 तालके जा मुख्य रोड वारे खां खंडू वारे खां अमल हिन वक्त ताईं उजड़ियल माण्हुनि जी अच वञ ॿिन्ही रोडनि लाइ महदूद बणियल। खंडू रोड अमल रोड समेत ॿियनि रोडनि ते एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणियल आहिनि। केतिरा भेरा त इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। भॻल टुटल रोडनि जे उन आज़ार ख़िलाफ़ खोड़ भेरा एहतजाजी तहरीकूं पिण हलियूं, पर को बि खड़ियल न निकितो। उन मामले ते सिंध हुकूमत अघूर निंड सुतल आहे। रोड जे अहिड़े आज़ार ख़िलाफ़ अवाम पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। भुट्टे साहब जे दौर में महिरबानी थियो उहे रोड ठही विया, उन खां पोइ हे रोड जे हाणे 35 साल जो रिपेयर न थियो आहे कॾहिं। रोड ख़राब हुजण जे सबब जे करे बसि वञूं पिया असुर जो टाइम हुजे, रोड ख़राब हो, झाका गाड़ी लही वही, झाकनि में असांखो हेठि गलती थी पियो रखियो, बर्फ़ मुंहिंजे वाल साहब मथां अचे वई, मां बि किरी पियुसि, मूंखे धक लॻा, मुंहिंजे सॼो ॾंद अॻियां भॼी पिया, धक सुका मूंखे बि घणा लॻा, मुंहिंजे वाल साहब हिते ई थॾे ते फोत थियो। हिन रोड तां काफ़ी वाक़िया थिया आहिनि, जंहिंमें आरी जो वीचारो बर्फ़ खणी तो रोज़गार रिक्शो कल्टी थी पियो मरी वियो, कणिक लाइ कलोड़ो अचे पियो वीचारो बोरियूं किरे मथां ट्रैक्टर जूं उहो मरी वियो। अहिड़ा काफ़ी वाक़िया थी चुकिया आहिनि। BP तालका सदर रियाज़ुद्दीन अबड़ो रोडनि बाबति पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त इहो खंडू रोड जेको हुयो उन ते हुयो असुल में केस नैब में, उहो बिल्कुलु जेको उन वक़्त में वज़ीर आज़म यूसुफ रज़ाक अली पैसा ॾिना असांखे ॿोॾि जे हिसाब सां खंडू रोड लाइ, जेको ऑफिसरनि जे करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं उहो नैब में केस हलियो, एंटी करप्शन में केस हलियो ऐं उन्हनि उन खां पैसा भराए साॻी वफ़ाक़ ॾे मोकिले छॾिया 2.5 करोड़। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल जेको असांजो गुज़िरियल 5 साल दौर हुयो, जंहिंमें असांजो नवाब सदा ख़ान चांडियो असां वटि MP हुयो, उन टाइम खां वठी असांखे पैसा न मिलिया। पैसा मक़सदु सिंध गवर्नमेंट कंहिं बि MP MLA खे फंड न ॾिना। उनजो सबबु इहो हुयो त NFC अवॉर्ड तहत जेको असांखे हिसो मिलणो हुयो उहो असांखे हिसो वफ़ाक़ न पियो ॾिए। ख़ुशियूं हुयूं त इहो रोड थिए ऐं उन जा काग़ज़ हाणे ठाही असां तयारु कया आहिनि ऐं MP साहब जेको बुरहान खान चांडियो मोॾे मोकिलिया, उनमें CM साहब इन रोड खे हिन बजट में खयो आहे। कैमरामैन इरफान सूमरो सां गॾु ज़ुल्फ़कार अली चांडियो, आवाज़ TV वारे।